नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त हुकूमती दावाउनि जे बावजूद मुल्क में महांगाई जो जिन बोतल मां बंदि न थी सघियो। 22 शयुनि जे अघनि में वाध कई वई आहे। कणक जी क़ीमत में वाध, 20 किलोग्राम जो थेलो 14 रुपया महांगो, गुड़ ताज़े खीर समेत अक्सर खाधे जी शयूं महांगियूं, बेदा 2 रुपया 68 पैसा फी दर्जन महांगा, दाल माश जे अघ में 70 रुपया 36 पैसनि जो इज़ाफ़ो कयो वियो। चणनि जी दाल में 2 रुपया 62 पैसा ऐं दाल मसूर जे किलो ते 2 रुपये जी वाध कई वई आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त हुकूमती दावाउनि जे बावजूद मुल्क में महांगाई जो जिन बोतल मां बंदि न थी सघियो। 22 शयुनि जे अघनि में वाध कई वई आहे। कणक जी क़ीमत में वाध, 20 किलोग्राम जो थेलो 14 रुपया महांगो, गुड़ ताज़े खीर समेत अक्सर खाधे जी शयूं महांगियूं, बेदा 2 रुपया 68 पैसा फी दर्जन महांगा, दाल माश जे अघ में 70 रुपया 36 पैसनि जो इज़ाफ़ो कयो वियो। चणनि जी दाल में 2 रुपया 62 पैसा ऐं दाल मसूर जे किलो ते 2 रुपये जी वाध कई वई आहे।